हाणे रायवन इज्तिमा थियो, लखनि जी तादाद में माण्हू उते जमा थिया, लखनि जी तादाद में। ऐं उन लखे माण्हू केर हुया? आसमान को नाज़िल थियल फरिश्ता न हुया। देहरकी जा, उबावड़े जा, कराची, हैदराबाद जा, सखर जा, पंजाब जा, तो असां जहिड़ा दुकानदार, कूड़ ॻाल्हाइण वारा, फराड करण वारा, चुगलखोरी करण वारा साॻे ई माण्हू हुया। लेकिन जॾहिं उन मक़ाम ते विया जाते अल्लाह वारनि हिकु दीनी माहौल क्रिएट कयो आहे, पोइ उते इहे साॻा ई शख़्स केतिरी मुहबत सां पाण में 3-4 ॾींहं रहिया। जेकॾहिं कंहिंखे धिको अचे त कोई झगड़ो न आहे करणो, हिक ॿिए सां मुहबत सां रहणो आहे, नमाज़ पढ़णी आहे, तहज्जुद पढ़णो आहे, ज़िक्र करणो आहे, तिलावत करणी आहे, अल्लाह वारनि जा बयान ॿुधणा आहिनि। ऐं उते जेको कारोबारी सिस्टम तो हले उन में हिकिड़े रुपए जी भी करप्शन जी इजाज़त न आहे कंहिंखे। चंद एकड़नि जे अंदर लखे माण्हू 3 ॾींहं कीअं इस्लाम जे मुताबिक़ 3 ॾींहं 4 ॾींहं गुज़ारनि था। उते इंसान खे नज़र ईंदी त हिते वाकई हिकु इस्लामी माहौल आहे, हिकु दीनी माहौल आहे। कंहिंखे कोई गार न ॾींदो, कंहिंखे कोई गुथो न ॻाल्हाईंदो, कोई करप्शन करण जी कोशिश न कंदो। त हिकिड़े चंद एकड़नि जे अंदर जेकॾहिं आलिम सगोरा हिकु इस्लामी माहौल क्रिएट करे सघनि था त इन सां अंदाज़ो लॻायो। ऐं इहा शइ तजुर्बे खां साबित आहे। जेको बि इदारो, जेको बि ख़ितो, जेको बि मुल्क बुज़ुर्गनि ऐं आलिमनि जे हथ में आहे, अल्हम्दुलिल्लाह उन में इस्लाम जी ख़ुशबू ज़िंदा आहे। असांजे मुल्क जे अंदर विफ़ाक़ुल मदारिस हिकिड़ो दीनी वॾो इदारो आहे, दीनी बोर्ड आहे, दीनी तालीम जो। जीअं स्कूली तालीम जो बोर्ड हूंदो आहे, स्कूली तालीम जा मुख़्तलिफ़ बोर्ड आहिनि। को सखर बोर्ड आहे, को हैदराबाद बोर्ड आहे, हर इलाइक़े जा मुख़्तलिफ़ बोर्ड आहिनि। लेकिन विफ़ाक़ुल मदारिस पूरे मुल्क जो हिकु ई बोर्ड आहे। त उन जो तव्हां निज़ाम ॾिसो, तव्हांखे रुपयो बि हेॾे होॾे नज़र न ईंदो। कोई बेईमानी न आहे, कोई करप्शन न आहे, कोई बदनबरी न आहे। छो त इहो पूरो सिस्टम आलिमनि जे हथ में आहे, उलमा जे हथ में आहे। तबलीगी निज़ाम केतिरो ख़ूबसूरत हले थो पियो, छो आलिमनि जे हथ में आहे। जेकॾहिं असांजो मुल्क बि उलमा जे हथ में वेंदो त इंशाअल्लाह इहो मुल्क बि इस्लामी क़ानून मुताबिक़ हलंदो।